पड़ीदन शहर में हथियारबंदनि जो बारान मरी में पंहिंजी औताक ते वेठल लियाकत अली उर्फ कालू सियाल अज़ीज़ुल्लाह सियाल ते फायरिंग करे ख़ौफ़ हिरास पखेड़े लठियुनि कुआड़ियुनि सां हमिलो। लियाकत अली उर्फ कालू सियाल ऐं अज़ीज़ुल्लाह सियाल ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे फौरी तौर ते रूरल हेल्थ सेंटर पड़ीदन इलाज लाइ मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त सियाल बिरादरी पारां नसरत वाह मोरी ते हमिलो कंदड़ जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ टायरनि खे बाहियूं ॾेई एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पड़ीदन पुलिस पारां हमिलो कंदड़ जवाबदार गिरफ़्तार करण ऐं मथनि केस दाख़िल करण जी ख़ातिरी कराई बाद एहतिजाजी मुज़ाहिरो ख़त्म कयो वियो। पड़ीदन थाणे ते सूमर सियाल जी फ़रियाद ते मुबेजा बिरादरी जे 9 जवाबदारनि मथां केस दाख़िल कयो वियो। सफदर अली, अब्दुल क़यूम, अब्दुल फ़त्ताह, नेक मोहम्मद, अब्दुल क़ादिर, गुलाम मुर्तज़ा, आकिब, सनाउल्लाह, इनायतुल्लाह मुबेजो ख़िलाफ़ हमले जी FIR दाख़िल कई वई, जॾहिं त आख़िरी इतलाहनि ताईं का बि गिरफ़्तारी न थी सघी। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे सूमर सियाल चयो त पुलिस अहलकार सफदर मुबेजो बिना जवाज़ ट्रैक्टर ट्राली ड्राइवर शरीफ़ सियाल सां मुंहमारी करे, जंहिं बाद सफदर मुबेजो फ़ोन ते हथियारनि साण पुलिस पंहिंजा माण्हू घुराए बिना जवाज़ असांजे औताक ते फायरिंग करे औताक ते वेठल लियाकत अली उर्फ कालू सियाल ऐं अज़ीज़ुल्लाह सियाल ते लठियुनि कुआड़ियुनि सां हमिलो करे खेनि सख़्तु ज़ख़्मी करे फ़रार थी विया आहिनि, जॾहिं त पड़ीदन थाणे ते हमले जी FIR दाख़िल कराइण बावजूदि